जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 26 नवंबर 2023, आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास शुक्ल पक्ष जी चोॾस तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु स्थान परिवर्तन करण जे लाइ ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्य अॼु तव्हांखे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु तव्हांजो स्वास्थ्य ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी बि प्राप्ति मिलंदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। योगा या मेडिटेशन करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। धन जी प्राप्ति तव्हांखे थी सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त अॼु भगवान शिव जो आसरो वठी करे ॾींहुं शुरूआत कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। ओवरऑल अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ एवरेज ही रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते बि तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो त अॼु जो ॾींहुं आनंददायक। तुला राशि। तुला राशि वारनि जो अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कम पूरो थियण जी संभावना आहे। परिवार में ऐं दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु खुश रहंदो त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो ओवरऑल ॾींहुं अॼु जो सुठो ई गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। पद उन्नति थियण जी बि संभावना आहे, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ अॼु लाभदायक। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेका जेका इच्छा हूंदी पूरी थियण जी संभावना आहे। अॼु स्वास्थ्य बि सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार मां या पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते बि पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। मन अॼु खुश रहंदो त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। कोई भी वडो इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड करणो आहे, न त धन हानि जी या अधिक धन कर्ज थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। देव दीपावली त कार्तिक मास शुक्ल पक्ष जी जेका चोॾस हूंदी आहे, हुन ॾींहं ते
माण्हू देव दीपावली बि मल्हाईंदा आहिनि। जेके माण्हू ॾियारी जे ॾींहुं पूजा नथा करे सघनि त अॼु जे ॾींहुं बि अगरि पूजा कंदा त ओतिरो ई लाभ मिलण जी संभावना आहे। चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहुं में भगवान शिव जेको त्रिपुरासुर नाले जो जेको असुर हुयो उहो टिनिनि लोकनि में राज पियो करे ऐं जाम माण्हुनि खे सताए पियो। त हुननि जे अंत जे लाइ भगवान त्रिपुरांतका जीअं शिव जो जेको हिकिड़ो नालो आहे उहो हिकिड़ो रूप धारण कयो अथऊं ऐं त्रिपुरासुर जो वध करे हिन सृष्टि खे बचायो अथऊं। त जेतिरा बि देवी देवता आहिनि उहे जॾहिं शिव भगवान वध कयो आहे हुननि जो त हुननि जे मथां गुलनि जी वर्खा कई अथऊं ऐं नंढी ॾियारी जे रूप में देव दीपावली मल्हाईंदा आहिनि। त मां उम्मीद थो कयां अॼु भगवान शिव जी पूजा साण ई साण नंढी सी ही भले मां लक्ष्मी जी आराधना कंदा पंहिंजे घर में, शाम जे टाइम ते ॾीओ ज़रूर ॿारींदा ऐं भगवान शिव खे ऐं लक्ष्मी जी खे नमस्कार कंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सुमित जो, जेको लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे शादीअ में जाम अड़चनियूं थियूं अचनि। त सुमित जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हिकु ॾींहं जी काल सर्प दोष जी पूजा करणु खपे ऐं इहा पूजा कोई बि ज्योतिर्लिंग जे स्थान ते वञी करे विधि विधान सां करण सां तव्हांजा सभु बाधा ऐं विघ्न दूर थी वेंदा ऐं जल्द सां जल्द शादीअ जा बि योग ठही वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।